नासिर सिंध के ॿियनि शहरनि जीअं हैदराबाद के नवे पाड़नि में भी स्मार्ट लॉकडाउन लगायो वियो आहे। मेहरान टीवी तरफां SOPs ते अमल न करण वारी ख़बर नशर थियण जो DC हैदराबाद नोटिस वरितो आहे। इन हवाले से पेश आहे अब्दुल रसूल चांडो जी रिपोर्ट। सिंध के ॿियनि शहरनि जीअं हैदराबाद में भी कोरोना वायरस वबा तेज़ी से फैलिजी रही है, जंहिं सबब सिंध हुकूमत तरफां ॿियनि शहरनि जीअं सिंध के ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद के भी नवे पाड़नि में स्मार्ट लॉकडाउन लगायो वियो आहे। पर स्मार्ट लॉकडाउन दौरान SOPs ते अमल न करण वारी ख़बर मेहरान टीवी ते नशर थियण जो DC हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो तरफां नोटिस वरितो वियो आहे, जंहिं बैदि असिस्टेंट कमिश्नर कासिमाबाद गदा हुसैन सुमरो ऐं मुख्तियारकार कासिमाबाद अल्ताफ़ कोरे जे कासिमाबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में SOPs ते अमल न कंदड़ शहरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई। SOPs ते अमल कराइण लाइ असां निकिता आहियूं। सभिनी खे अवेयरनेस ॾिनी वई आहे त SOPs ते अमल कनि ऐं सभ खां पहिरियों जेको ऑर्डर DC साहब इशू कयो आहे त जेकॾहिं कोई भी माण्हू ॿाहिरि निकिरे त मास्क पाए लाज़मी निकिरे। इन लाइ असां 19 तारीख़ खां वठी यको कैंपेन हलायूं पिया। अॼु चौथों पंजो ॾींहुं आहे। कल्ह भी असां रेंजर्स ऐं पुलिस सां इहा कैंपेन हलाईसीं। अॼु भी असां इन ई सिलसिले में हिते बीठा आहियूं ऐं माण्हुनि खे अवेयरनेस भी ॾियूं था ऐं सख़्ती भी कयूं था त पंहिंजो मास्क पाए बाद में ॿाहिरि निकिरनि, अदरवाइज़ उन्हनि जे खिलाफ़ एक्शन खयो वेंदो। DC हैदराबाद साहब जिन ऑर्डर इशू किया स्मार्ट लॉकडाउन जो असिस्टेंट कमिश्नर कासिमाबाद पंहिंजो रेंजर्स पुलिस DSP कासिमाबाद पुलिस अॼु भी असां गॾु आहे। असां डेली जी बेसिस ते असां कार्रवाइयूं कयूं पिया। अॼु भी 7-8 दुकान सर्विस शॉप जेके SOP की खिलाफ़ वर्जी कनि पिया उहे असां सील कया आहिनि ऐं रोडनि रस्तनि ते बि चौकनि ते बि असां जिन खे मास्क जो जेको भी माण्हू मास्क जो इस्तेमालु न पियो करे उन्हनि खे असीं मास्क पारायूं पिया। तव्हां ही ॾिसो पिया हिन चौक ते असां बीठा आहियूं। असां अहिड़ी गर्मी में बाक़ाइदे जिन खे मास्क नाहे पातल उन्हनि खे असीं मास्क पारायूं पिया ऐं इन्हनि खे पाबंद पिया कयूं त जेको भी हिन SOP ते अमल न कंदो इन्हनि ते असां इन्हनि माण्हुनि ते असां दुकानदारनि ते आम माण्हुनि ते 188 जी कार्रवाई भी कंदासीं। स्मार्ट लॉकडाउन वारनि इलाइक़नि में बगैर मास्क के शहर जो सफर कंदड़ शहरनि जो चवण हिन रीत आहे त सर जी ऊपर रह गया वो, मैं अभी वापस जा रहा हूँ लेने के लिए। जी सामने काम कर रहे पीछे सर। वो गलतियों को भी आज देखिए मुझे याद आया, वो काम में ध्यान था मेरा। सर मास्क जी इन जी डेट जेतरी आहे ओतरी एक्सपायर थी वञे। जेतिरो असां वटि आहे ओतिरो असां पाईंदा। हे वधि में वधि 5 कलाकनि जो हूंदो। ठीकु आहे, हिन जो टाइम पीरियड हूंदो आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मुख़्तसिर टाइम पीरियड आहे। त हाणे जेतिरी देरि असांखे पातल हो उन टाइम पातल हो पोइ ख़राबु थो थी वञे त उछलाइण जो कोई कम ई कोन्हे हुनजो। त इन हिसाब सां जेतिरी देरि जो हो त उहो पातो, बाक़ी वधीक तव्हां उछलाए छॾियो कि कम जो न आहे। पोइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हैदराबाद ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त SOPs ते अमल न कंदड़ शहरनि खिलाफ़ रोज़ानो जे बुनियादनि ते कार्रवाई करे ऐं शहरनि ते बि इहो फ़र्ज़ु आइद थिए थो त हू पंहिंजे ख़ानदान तोड़े शहरनि जी हिफ़ाज़त लाइ सिंध हुकूमत तरफ़ां ॾिनल SOPs ते अमल कनि त जीअं हिन मुदी मर्द खे शिकस्त ॾेई सघिजे। कैमरामैन इजाज़ खोसे सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।